अस्सलाम वालेकुम दोस्तों। अॼु असीं ॻाल्हाईंदासीं अहिड़ी सवली आसान ऐं मुफ़्तारी टेस्ट जे बारे में जिसां तव्हां पंहिंजी दिलि जी सिहत जो अंदाज़ो लॻाए सघो था त तव्हांजी दिलि केतिरी सिहतमंद आहे। अॼु असीं ॻाल्हाईंदासीं डॉक्टर विलियम डेविस जे बारे में। डॉक्टर विलियम डेविस हिकु दिलि जो डॉक्टर आहे जंहिं 25 साल खां वधीक अरिसो ॾिनो आहे हिन फील्ड में। डॉक्टर विलियम डेविस जो इहो चवणु आहे त तव्हां पंहिंजी दिलि जो रेस्टिंग हार्ट रेट मालूम करे तव्हां पंहिंजी दिलि जी सिहत जो अंदाज़ो लॻाए सघो था। अच्छा, इहो जेको रेस्टिंग हार्ट रेट आहे इहो शायदि तव्हांजी जेका दिलि आहे हिकु मिंट में केतिरे दफ़ा धड़के थी, ऐं जॾहिं तव्हां रेस्टिंग फेज़ में हूंदा जॾहिं तव्हां रिलैक्स कंदा जॾहिं तव्हां को कमकार न कंदा। अचो त हाणे इहो ॻाल्हायूं त जेका दिलि जी धड़कन आहे उहा नॉर्मल केतिरी हूंदी आहे, घटि केतिरी रहंदी आहे, ऐं अगरि वधियल आहे त उहा केतिरी हूंदी आहे। जेको असां पढ़ियो आहे मेडिकल में जेको स्टैंडर्ड जेके वैल्यूज़ आहिनि, अगरि तव्हांजी दिलि जी धड़कन 60 खां घटि आहे हुनखे असां मेडिकल टर्म में ब्रेडिकार्डिया चवंदा आहियूं। जेका नॉर्मल रेस्टिंग हार्ट रेट सम्झी ईंदो आहे, अगरि तव्हांजी दिलि जी धड़कन 60 खां 100 जे दरमियान आहे त हिनखे असां नॉर्मल हार्ट रेट चवंदा आहियूं। अगरि तव्हांजी दिलि जी धड़कन 100 खां वधीक थी रहे त हिनखे असां मेडिकल टर्म में टेकिकार्डिया चवंदा आहियूं, जेका काफ़ी ख़तरनाक आहे ऐं डॉक्टर तव्हांखे बीटा ब्लॉकर्स या ॿिनि दवाउनि ते रखंदा आहिनि त तव्हांजी जेका दिलि जी धड़कन आहे 100 खां घटि थी वञे। तव्हां पंहिंजो दिलि जी धड़कन कीअं मालूम करे सघो था? तव्हां पंहिंजी पल्स खे चेक कयो हिकु मिंट लाइ। अंगूठे हेठां तव्हां आंगुरी रखो, हुते हिकिड़ी आर्टरी हूंदी आहे रेडियल आर्टरी, जिते तव्हांखे पल्स महसूस थींदी, तव्हां हुनखे हिकु मिंट ताईं काउंट कयो। या तव्हां पंहिंजी पल्स खे नब्ज़ खे 15 सेकेंड ताईं काउंट करे तव्हां हुनखे 4 सां मल्टीप्लाई करे सघो था। अगरि तव्हांखे नब्ज़ जो तरीक़ो थोरो ॾुखियो थो लॻे त अॼुकल्ह पल्स ऑक्सीमीटर अची विया आहिनि जंहिंसां तव्हां पंहिंजी दिलि जी धड़कन पंहिंजी पल्स जो अंदाज़ो लॻाए सघो था। इहे 2 खां 3 हज़ार ताईं मिली वेंदा आहिनि। ऐं स्मार्ट वॉचूं अची वयूं आहिनि अगेन, जंहिंसां तव्हांखे पंहिंजी दिलि जी धड़कन ख़बर पइजी सघे थी। या डिजिटल BPA प्रोडक्ट्स अची विया आहिनि जंहिंसां तव्हांखे ब्लड प्रेशर सां गॾोगॾु तव्हांखे पंहिंजी पल्स जो अंदाज़ो लॻी सघे थो। अच्छा, इहा नब्ज़ तव्हांखे तॾहिं चेक करणी आहे जॾहिं तव्हां रेस्टिंग फेज़ ते हुजो, जॾहिं तव्हां को कमकार न कंदा हुजो, तव्हांखे का एक्सरसाइज़ वग़ैरह न थियल हुजे, तव्हांजी चांहि न पीतल हुजे, तव्हांखे को सिगरेट न पीतल हुजे, तव्हांखे को इन्फेक्शन या बीमारी या बुखार न हुजे। अमूमन में हिन केसिस में तव्हांजी जेका दिलि जी धड़कन आहे उहा तेज़ रहंदी आहे, टेकिकार्डिया में हूंदा। पर जेको डॉक्टर विलियम डेविस इहो थो चए त जेका आइडियली जेका दिलि जी धड़कन हूंदी आहे कंहिं बि फिट सिहतमंद बंदे में उहा 50 खां 60 ताईं हूंदी आहे। ऐं अगरि तव्हांजी दिलि जी धड़कन 60 खां 70 ताईं थी रहे त इहा बि ठीकु आहे। पर अगरि तव्हांजी दिलि जी धड़कन 70 खां 80 दरमियान थी रहे त मतिलबु थोरो घणो मसइलो स्टार्ट थी वियो आहे। ऐं अगरि तव्हांजी दिलि जी धड़कन 80 खां मथे थी रहे त इहा हिकिड़ी ख़तरनाक या ख़तरे जी अलामत थी सघे थी। डॉक्टर विलियम डेविस इहो थो चए त दुनिया भर जा जेके फिट ऐं एथलीट्स आहिनि, तव्हांजो अगरि रेस्टिंग हार्ट रेट चेक कंदो त उहो तव्हांखे बिलो 50 मिलंदो आहे अमूमन। अगरि तव्हां मिसाल वठो रोनाल्डो जो जेको दुनिया भर जो हिकिड़ो फेमस फुटबॉलर आहे, उनजो जेको रेस्टिंग हार्ट रेट आहे उहो 35 आहे। ऐं अमूमन जेके रनिंग एथलीट्स हूंदा आहिनि, इहे औरतूं तव्हां ॾिसी सघो था, जेको रेस्टिंग हार्ट रेट आहे इहो बिलो 50 रहंदो आहे। ऐं इहो जेको रूल आहे बिलो 50 वारो अमूमन दुनिया भर जे तक़रीबन एथलीट्स ते अप्लाई थिए थो। उन्हनि जो जेको आइडियल जेको हार्ट रेट हूंदो आहे उहो 40 खां 60 जे दरमियान ताईं हूंदो आहे। डॉक्टर विलियम डेविस इहो थो चए त तव्हांखे डायरेक्ट दवाऊं न आहिनि वठणियूं। अगरि तव्हांजी जेका दिलि जी धड़कन 80 खां मथे थी रहे या 100 खां मथे थी रहे त डॉक्टरनि जे चवण ते डायरेक्ट तव्हां दवाउनि ते न अचो। तव्हां पहिरियां तब्दीली आणे पंहिंजी ज़िंदगी में, पंहिंजी लाइफ स्टाइल ते, तव्हां पंहिंजी डाइट ते। अगरि हुन खां पोइ कंट्रोल नथो थिए त तव्हां बाद में मेडिकेशन्स ते अची सघो था। अचो त हाणे अहिड़े तरीक़नि जे बारे में ॻाल्हायूं जंहिंसां तव्हां पंहिंजी दिलि जी धड़कन खे, पंहिंजी रेस्टिंग हार्ट रेट खे घटाए सघो था। सभिनी खां पहिरियां तव्हांखे पंहिंजी बेसलाइन टेस्टूं कराइणियूं आहिनि, जंहिंमें तव्हांजी CBC अची ऐं ॿियो थायराइड प्रोफाइल अची। थायराइड प्रोफाइल अगरि कंहिंसां को थायराइड जो मसइलो रहे थो, अगरि कंहिंखे हाइपरथायराइडिज़म जो मसइलो आहे त हुननि में बि जेका दिलि जी धड़कन आहे उहा वधियल रहंदी आहे। अच्छा, तव्हां पंहिंजी रेस्टिंग हार्ट रेट खे 3 शयुनि सां घटाए सघो था। सभिनी खां पहिरियां तव्हांजी डाइट अची वई, हुन खां पोइ तव्हांजी एक्सरसाइज़ अची वई, हुन खां पोइ तव्हांजी फास्टिंग अची वई। खुराक में तव्हांखे कीटो डाइट ते घणो फोकस करणो आहे, तव्हांखे प्रोटीन जो कॉन्टेंट वधाइणो आहे, प्लस में तव्हांखे हेल्दी फैट्स वठणा आहिनि। ऐं जेके रिफाइंड कार्बोहाइड्रेट्स हूंदा आहिनि, जंहिंमें तव्हांजी कोल्ड ड्रिंक, पकोड़ा अची विया, समोसा अची विया, हिननि में जेका सोडियम जी कंसंट्रेशन हूंदी आहे उहा काफ़ी हाई रहंदी आहे, जंहिंसां तव्हांजो जेको हार्ट रेट आहे उहो वधी सघे थो। तंहिं करे पंहिंजी डाइट खे मेंटेन रखिणो आहे, प्लस में तव्हांखे एक्सरसाइज करणी आहे। डेली बेसिस ते तव्हां वॉक करे सघो था या वेट ट्रेनिंग कंदो त अञा बहितर आहे। ऐं आख़िर में फास्टिंग सां ई ॿियनि फ़ाइदा आहिनि। अगरि तव्हां हिकु ॾींहुं छॾे करे ॿिए ॾींहुं फास्टिंग कयो था या 3 वक़्ती तव्हां मानी खाओ था त हुनखे तव्हां घटाए करे 2 वक़्ती मानी करे सघो था। ऐं 2 वक़्ती मानी अगेन तव्हांखे हेल्दी वठणी आहे। तव्हांजी सब्जियूं थी वियूं, तव्हांजा प्रोटीन सुठा थी विया, तव्हांजी हेल्दी फैट्स थी विया, ऐं जेके रिफाइंड कार्बोहाइड्रेट्स आहिनि हुन खां तव्हांखे परहेज़ करणो आहे। प्लस में तव्हांखे पंहिंजो स्ट्रेस घटाइणो आहे, पंहिंजे पाण खे रिलैक्स रखो, सोशल एक्टिविटी में पंहिंजे फैमिली मेंबर सां, पंहिंजे दोस्तनि सां मिलंदा रहो, चैरिटी कयो, ज़कात कयो। ही तव्हां डिफरेंट चार्ट्स ॾिसी सघो था त असांजी जेका दिलि जी धड़कन आहे उहा बचपन खां वठी करे जीअं जीअं असां ग्रो था कयूं त उहा केतिरी नॉर्मल रहंदी आहे, जेके स्टैंडर्ड सां पढ़ी आहिनि। हीअ औरतुनि जी चार्ट आहे, जंहिंमें तव्हां ॾिसी सघो था त औरतुनि में जेको नॉर्मल दिलि जी धड़कन आहे उहा केतिरी रहंदी आहे। ऐं अगेन मर्दनि लाइ आहे। तव्हां डिफरेंट चार्ट्स ॾिसी सघो था। ऐं डॉक्टर विलियम डेविस जी अगरि को वीडियो ॾिसणु चाहे त उहा यूट्यूब ते अवेलेबल आहे। सो उमेद आहे दोस्तों तव्हांखे इहा वीडियो पसंदि आई हूंदी। हाणे मिलंदासीं अगली वीडियो में। सो थैंक यू।